घोटकी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पार्क ऐं बेनज़ीर भुट्टो पार्क जे तज़ईन ऐं आराइश जो कमु तेज़ी सां जारी। म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन ॼाम आसिफ रज़ा ख़ान धारे जो जे ख़ासि हिदायतुनि ते तालुक़ो घोटकी जा मशहूर तफ़रीह मक़ाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पार्क ऐं बेनज़ीर भुट्टो पार्क ॿीहर ख़ूबसूरत बनाइण लाइ तज़ईन ऐं आराइश जो कमु जारी आहे, जंहिं ते तेज़ी सां अमल दरामद थी रहियो आहे। इन सिलसिले में चीफ म्यूनिसिपल ऑफिसर कम जमा इंटर फोकल पर्सन सिकंदर अली लाखो ऐं इंजीनियर शोएब अहमद लाशरी ॿिन्ही पार्कनि जो ओचितो दौरो कयो ऐं जारी तमीराती कम जो जाइज़ो वरितो। दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे CMO कमर जमा इंटर ऐं फोकल पर्सन सिकंदर अली लाखो चयो त चेयरमैन ॼाम आसिफ रज़ा ख़ान धारे जो जी हिदायतुनि ते घोटकी वासियुनि खे जदीद तफ़रीह सहूलतूं मुहैया करण लाइ ॿिन्ही पार्कनि खे नए अंदाज़ सां तयारु कयो पियो वञे। हुननि ॿुधायो त मनसूबे तहत ख़वातीन लाइ वेटिंग हॉल, लेडीज़ वॉशरूम, ॿारनि लाइ झूला, नौजवान लाइ जिम ऐं आरामदा वेहण लाइ जॻहियूं ठाही पई वञनि। हुन खां अलावा पार्कनि खे वधीक ख़ूबसूरत बनाइण लाइ गुल, वण, जदीद डिज़ाइन वारियूं सीटूं ऐं झूला लॻाया पिया वञनि त जीअं शहरियुनि खे साफ़ सुथिरो ऐं दिलकश तफ़रीह माहौल मैसर अची सघे। दौरे जे मौक़े ते आफ्ताब भुट्टो, रज़ा मुग़ल ऐं ॿिया अमलदार पिणु गॾु मौजूदु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।